रियल न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है और यहाँ रहमान गुल लाशारी नाज़रीन तव्हां खबर का आगाह कंदा हलूं तो टंडोबागो तेलका अस्पताल काफ़ी सहूलतन का महरूम। खबर मूजिब तेलका अस्पताल टंडोबागो में का भी सहूलत मौजूद ना है, ना टेस्टन की सहूलत मौजूद है, ना वरी अल्ट्रासाउंड की पिण सहूलत मौजूद है। एक्सरे मिशन काफ़ी टाइम का नाकारा पहला उते विमगर में पोइ नाइट में लेडी डॉक्टर ना हुजण करे अवाम परेशानी जो शिकार थियण लगी। तेलका अस्पताल टंडोबागो के MS जो पिण चवण है तो असांखे का बजट न ॾिनी वई है। तेलका अस्पताल टंडोबागो केतिरनि मुलाज़िम जूं जायूं खाली पियल आहिनि ऐं दवाउनि जी खोट सबबि अवाम परेशानी जो शिकार है। वधीक चयो वियो तो असां अला इख्तियारनि खां इहा अपील था करियूं तो तेलका अस्पताल टंडोबागो के बजट ऐं ॿियूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि। वधीक तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद है टंडोबागो खां राजा भील। तेलके टंडोबागे सिविल अस्पताल की मौजूदा सूरत हाल जी असां ॻाल्हि कयूं तेलके टंडोबागे में सिविल अस्पताल में का भी सहूलत मौजूद ना है, ना ही उते वरी का पीअण जे पानी की साफ़ सहूलत ना ही उते एक्सरे मशीन है पर नाकारा है कंहिं कम जी कोन्हे, केतिरे अरसे खां हू फिटल है ऐं उनजी मरम्मत न थी सघी है ऐं उते वहम घर में का भी सहूलत मौजूद ना है, ना ही उते नाइट में का लेडी डॉक्टर परे खां ईंदड़ नाइट में वहम घर में माण्हू सख्त परेशान थींदा आहिनि ऐं उन्हनि बस वारनि खां अपील कई है, मुतालबो कयो आहे त असांखे तेलके टंडोबागे जी सिविल अस्पताल वहम घर में लेडी डॉक्टर नाइट लाइ मुक़ररु कई वञे त तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं।